नाज़रीन, दादो में मदरसे जे मौलवी शागिर्द ते वहशाणो तशद्दुद कयो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नवीद कुरैशी। जी नवीद, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, दादू शहर जे लाड़काणे रोड ते वाक़े सलेमान कॉलोनी में जेको हिकु मदरसो आहे, उन मदरसे अंदरि जेको वहशी मौलवी आहे, उन मौलवी ने नींगर 7 साला नींगर साजिद बबर सां खे मारकुट कई आहे, तशद्दुद कयो आहे। ऐं नींगर जी बांह भॼी पई आहे। जॾहिं नींगर खे फौरी तौर ते इस्पताल ते दाख़िल कयो वियो, बाद में दारू थाणे हुननि केस दाख़िल कराईंदे हुननि ॿुधायो त इहो मौलवी जेको वहशी आहे उहो हरकत कंदो हुयो ऐं इनकार करण ते हुन मूंखे मारकुट कई आहे। ऐं शागिर्द ॿारड़े जो इहो बि चवणो हुयो त मौलवी अॻु में बि मूंखे तंग कंदो आहे ऐं मारकुट कंदो आहे। मौलवी असनुल हुदा जंहिंजो नालो ॿुधायो पियो वञे, उहो मौलवी हिन वक़्तु फरार थी वियो आहे। जॾहिं त पुलिस हुनजी तलाश करे रही आहे। हुनखे जो पुलिस जो इहो चवणु आहे त जेको मौलवी जेका ॿार सां ज्यादती कई आहे, जंहिं ॿार जी ॿाहूं भॼी पयूं आहिनि, उन सिलसिले में असां तलाश कयूं पिया मौलवी खे जे गिरफ़्तार थिए त असां हुनखे लाकअप कयूं। जी नवीद, तव्हांजी महिरबानी।